ठट्टे में गैरेज ते कम कंदड़ 10 वरनि जे मासूम नीगर ते गैरेज मालिक जो वहशियाणो तशद्दुद। गैरेज मालिक पारां नीगर ते तशद्दुद करण वारी वीडियो वायरल थियण बाद एसएसपी ठट्टो नोटिस वठी गैरेज मालिक खे गिरफ़्तार कराए लाकअप हवाले करे छॾियो। ठट्टे शहर जे हिमायती मार्केट में मोटरसाइकिलनि जे गैरेज ते कम कंदड़ 10 वरनि जे नीगर अहमद भट्टी मथां दुकान ते देर सां अचण सबबि गैरेज मालिक मक़सूद आराई ॾमरजी पियो ऐं मालिक नीगर खे लठियूं ऐं मुक्कूं हणी सख़्त तशद्दुद जो निशानो बणाईंदो रहियो। जॾहिं त मासूम नीगर मालिक खां ग़लती जी माफ़ी वठी आईंदा देर सां न अचण जो चई खेसि मिन्थूं कंदो रहियो। उनखां अलावा नीगर जे रड़ियुनि ते केतिराई शहरी पिणु पहुची विया जेके गैरेज मालिक खे नीगर ते तशद्दुद करण खां रोकींदा रहिया, पर ज़ालिम मालिक खे नीगर जे रड़ियुनि ऐं शहरियुनि जे मिन्थुनि जो को असर न पियो ऐं हू काफ़ी देर ताईं नीगर खे मारकुट कंदो रहियो। जॾहिं त ज़ालिम शख़्स पारां नीगर खे मारकुट करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद एसएसपी ठट्टो शबीर अहमद सेठार नोटिस वठंदे तशद्दुद जो शिकार नीगर खे पाण वटि घुराए खांसि वाक़िए बाबति मालूम कयो, जिते नीगर ॿुधायो त गैरेज मालिक मक़सूद आराई खेसि 30 रुपया ॾिहाड़ी ॾींदो आहे। अॼु स्कूल खां देर सां मोकल मिलण करे दुकान ते लेट अचण सबबि मालिक खेसि मारकुट करे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिंखां पोइ एसएसपी ठट्टो शबीर अहमद सेठार नीगर खे मारकुट कंदड़ गैरेज मालिक मक़सूद आराई खे गिरफ़्तार कराए लाकअप हवाले करे छॾियो। हाजन सोलंकी, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम ठट्टो।